सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। मां आहियां जो पंहिंजो उस्ताद परवेज़ बोज़दार। प्यारा ॿारो, अॼु पाण पढ़ंदासीं ब्रांचिज़ ऑफ फिज़िक्स। याने फिज़िक्स जूं शाखूं। असां वटि फिज़िक्स जी पहिरीं शाख आहे मैकेनिक्स, जंहिंखे पाण सिंधीअ में बि मैकेनिक्स ई चवंदा आहियूं। हिन फिज़िक्स जे हिन ब्रांच में असां पढ़ंदा आहियूं असां जूं शयूं हरकत कीअं थियूं कनि, शयुनि जी हरकत जो क़ाइदो ऐं उन्हनि जे पुठियां जेको लागू थींदड़ कानून आहे उहो कहिड़ो आहे, या ज़मीन शयुनि खे पंहिंजे तरफ़ खां कीअं थी छिके, जंहिंखे पाण सकली कशिश बि चवंदा आहियूं, सकली तेज़ीअ बि चवंदा आहियूं, उहो कीअं थो अमल में अचे, उहो सभु कुझु पाण हिन फिज़िक्स जे हिन ब्रांच में पढ़ंदासीं, जंहिंमें असीं लॉज़ ऑफ फिज़िक्स पढ़ंदासीं, ग्रेविटेशनल एक्सीलरेशन पढ़ंदासीं, ऐं फिज़िक्स जे हिन ब्रांच खे न्यूटन एंड मैकेनिक्स बि चइबो आहे। मैकेनिक्स जे अंदरि पाण फ़क़ति ऐं फ़क़ति हिकिड़े ई साइंसदान जे घणो तणो सभिनी कानूननि खे पढ़ंदासीं, उहो असां वटि वाहिद साइंसदान आहे न्यूटन। इन जे करे हिन ब्रांच खे पर्टिकुलर करे मख़सूस तौर ते न्यूटन एंड मैकेनिक्स बि चयो वेंदो आहे। ऐं सिंधीअ में लॉज़ ऑफ फिज़िक्स, जंहिंमें लॉज़ ऑफ फिज़िक्स सां गॾु गॾु लॉज़ ऑफ मोशन बि असां पढ़ंदा आहियूं। ऐं हिन खे फिज़िक्स जे जेका अहम लॉज़ आहिनि उन्हनि ई लॉज़ खे लॉज़ ऑफ मोशन ॼातो थो वञे, जंहिंमें असांजो न्यूटन जो पहिरियों क़ाइदो, न्यूटन जो ॿियों क़ाइदो, न्यूटन जो टियों क़ाइदो या सकली कशिश या सकली तेज़ी अची वञे थी। उन सां गॾु हिन खे सिंधीअ में सकली कशिश, न्यूटन जा क़ाइदा, असां हिननि में पढ़ंदासीं। मैकेनिक्स जे हिन ब्रांच में असां फ़क़ति ऐं फ़क़ति लॉज़ ऑफ मोशन, ग्रेविटेशनल एक्सीलरेशन ऐं न्यूटन एंड मैकेनिक्स जे लाइ अॻियां हली पाण पढ़ंदासीं। असां वटि ॿी शाख आहे थर्मोडायनामिक्स। थर्मोडायनामिक्स जंहिंखे सिंधीअ में चइबो आहे गर्मीअ जी मुंतकिली। गर्मीअ जी मुंतकिली। असां थर्मोडायनामिक्स में इहो पढ़ंदा आहियूं त गर्मी असांजी हिकिड़े जाइ तां ॿिए जाइ ते मुंतकिल कीअं थी थिए। इन में असां हीट, टेम्परेचर जे बारे में पढ़ंदासीं, याने गर्मी ऐं गर्मीपद जे बारे में। फिज़िक्स जी हीअ ब्रांच तालुक़ ई हीट सां थी रखे फ़क़ति ऐं फ़क़ति, जंहिंमें असां गर्मीअ जो जेको वहिकिरो आहे या गर्मीअ जा जेके ज़रड़ा आहिनि, या उनजो हिकिड़ो मिसाल हीअं थो ॾेई सघिजे त जेका थर्माश में असां चांहि रखंदा आहियूं, उहा चांहि असांजी एतिरो वक़्तु 5 खां 6 कलाक ताईं छो गरम थिए थी, या इन अमल में उहे कहिड़ियूं शयूं अचनि थियूं, उनखे कीअं सम्झजे, उहा ब्रांच फिज़िक्स जी जंहिंखे असां चवंदा आहियूं थर्मोडायनामिक्स। असां वटि फिज़िक्स जी 3 नंबर शाख आहे इलेक्ट्रिसिटी। इलेक्ट्रिसिटी यानी बिजलीअ। हिन फिज़िक्स जे हिन शाख में असां पढ़ंदा आहियूं असांजी बिजली कीअं मुंतकिल थी थिए, करंट कीअं थो कमु करे, इलेक्ट्रिसिटी असांजी कीअं हिकिड़े जाइ तां ॿिए जाइ ते वञे थी, बल्ब कीअं थो ॿरे, ऐं हीउ जेको दुनिया जो कारवे वारा वॾो इनकलाब आहे दुनिया जो, जेका असांजी जदीद दुनिया आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इलेक्ट्रिसिटी ते हले थी, या सोलर एनर्जी आहे असां वटि, उहा कीअं थी कमु करे। इहो सॼो जो सॼो जेको बिजली जो तालुक़ आहे जंहिंमें पाण करंट या चार्जिस जे बारे में पढ़ंदा आहियूं, उहो सभु कुझु असां इलेक्ट्रिसिटीअ जे हिन ब्रांच में पढ़ंदा आहियूं। उनखां पोइ असां वटि
चौथे नंबर ते टॉपिक आहे मैग्नेटिज्म, जेका फिजिक्स जी हिन किताब मुताबिक़ चौथे नंबर ब्रांच आहे। हिन मैग्नेटिज्म में असां पढ़ंदा आहियूं शयुनि जूं उहे चकमकी ख़ासियतूं। चकमकी ख़ासियतूं, चकमकी ख़ासियतूं कीअं थियनि थियूं शयुनि जूं, याने कुझु शयूं जीअं लोह आहे, लोह ॿिए लोह खे कशिश नथी करे, पर इन साॻी जॻह ते कुझु धातू अहिड़ियूं आहिनि असां वटि जेके हिक ॿिए खे कशिश कनि थियूं, जीअं चकमक आहे। चकमक जी इन ख़ासियत खे असां मैग्नेटिज्म में पढ़ंदा आहियूं, जंहिंमें असां मैग्नेट जे अट्रैक्शन खे सम्झंदा आहियूं। अट्रैक्शन ऑफ मैग्नेट, मैग्नेट जंहिंमें असां मैग्नेट जे उन सॼे इस्तेमाल खे सम्झंदा आहियूं त शयूं मैग्नेट जेका धातु आहे असां वटि उहा कीअं थी कमु करे, उहा कीअं शयुनि खे पंहिंजे तरफ़ छिके थी, या जेका असां कॾहिं कॾहिं दरवाज़नि में जेके सेंसर्स हणंदा आहियूं उहो सेंसर वारो जेको अमल आहे उहो कीअं थो मैग्नेट जे ज़रिए अमल में अचे, उनखे असां पढ़ंदा आहियूं चौथे नंबर ब्रांच में मैग्नेटिज्म में। उनखां पोइ असां वटि पंजो नंबर ब्रांच आहे एटॉमिक फिजिक्स। याने एटमी फिजिक्स, सिंधी में असां उनखे चवंदा आहियूं एटमी फिजिक्स। ऐं फिजिक्स जी हीअ ब्रांच जेका एटॉमिक फिजिक्स आहे उहो पंहिंजे नाले मां ई ज़ाहिर पियो करे त हीउ जेको असांजो आहे फ़क़ति ऐं फ़क़ति एटम जे बारे में आहे, जंहिंमें एटम जे अंदरि जेका न्यूक्लियस आहे, जेके इलेक्ट्रॉन आहिनि, प्रोटॉन आहिनि, न्यूट्रॉन आहिनि, हिन सॼे अमल खे या एटम कीअं तश्कील में अचे थी, या एटम जे अंदरि कहिड़ो अमल थिए थो, या एटम के ॿिए एटम सां जेको अमल करे थो उन जा तबई पासा कहिड़ा आहिनि, उन जा फिज़िकल जेके रिलेशन्स आहिनि, तबई तालुक आहिनि, उहे कीअं आहिनि। असां हिकिड़े एटम जो ॿिए एटम सां जेको तबई तालुक आहे, हिन में असां एटॉमिक फिजिक्स में उन जे बारे में पढ़ंदासीं। हाणे असां वटि फिजिक्स जी छहीं ब्रांच आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं ऑप्टिकल फिजिक्स। ऑप्टिकल फिजिक्स में असां रोशनी बाबति पढ़ंदा आहियूं, स्टडी अबाउट लाइट। त रोशनी असांजी छा आहे, उहो ईअं त क्लासिकल फिजिक्स जंहिंखे पाण पुराणो फिजिक्स चवंदा आहियूं, उनखां पोइ जेका नई जदीद दुनिया आहे जंहिंखे नओं फिजिक्स चवंदा आहियूं, उन में हिकिड़ो वॾो टसल हलंदो आहे ऐं हले बि पियो त छा रोशनी फ़क़ति ऐं फ़क़ति ज़रड़नि जे आहे सां ज़ाहिर थिए थी, या उनजी ख़ासियत ज़रड़नि वारी आहे, या उन जी ख़ासियत लहर वारी आहे, जंहिंखे पाण वेव बि चवंदा आहियूं। हिन में असां रोशनीअ जे इन तालुक मुतालिक़ पढ़ंदा आहियूं त रोशनी असांजो आहे छा, या रोशनी असांजो ज़रड़ो आहे या पार्टिकल आहे, या रोशनी असांजी का वेव आहे, का लहर आहे, असां उनखे सम्झूं कीअं, उन रोशनीअ जे सॼे तालुक खे असां पढ़ंदा आहियूं ऑप्टिकल फिजिक्स में। उनखां पोइ असां वटि फिजिक्स जी ॿी ब्रांच आहे एस्ट्रोफिजिक्स। एक्स्ट्रोफिजिक्स में असां पढ़ंदा आहियूं खिलाई शयुनि जे बाबति, या जेके असांजो आसमान जे अंदरि जेके शयूं आहिनि उन्हनि जे बाबति पढ़ंदासीं असां। एस्ट्रोफिजिक्स असांखे शयुनि जी कशिश जे बारे में ॿुधाए थी। एस्ट्रोलॉजी बि हिनखे चवंदा आहियूं असां, जंहिंमें असां पढ़ंदा आहियूं त एस्ट्रोफिजिक्स मुतलिक़ जेके उन जा फिज़िकल पासा आहिनि, फितरत जा जेके दुनिया जा फिज़िकल पासा आहिनि, जंहिंमें चंड जो चिमकणु आहे, चंड जो धरतीअ जे महवर में घुमणु आहे, या धरतीअ जो चंड जे इर्द गिर्द घुमणु आहे, या शयुनि जो पाण ॿिन्हिनि जे विच में जेको कशिशी लाॻापो आहे
उन सॼे अमल खे असां एस्ट्रोफिज़िक्स में पढ़ंदा आहियूं। उन सां गॾु असां वटि फिज़िक्स जी 8हीं ब्रांच आहे जंहिंखे पाण चवंदा आहियूं अकोस्टिक। आवाज़। फिज़िक्स जे हिन ब्रांच में असां हूअ फिज़िक्स जे सभिनी ब्रांचनि में फितरत जे सभिनी शयुनि खे मुख़्तलिफ़ ब्रांचनि में विरहाए मुख़्तलिफ़ शाफ़नि में विरहाए पाण पढ़ी ईंदा आहियूं। पर 8हें ब्रांच में फिज़िक्स जे में अकोस्टिक खे पढ़ंदा आहियूं त आवाज़ आहे छा, आवाज़ प्रोड्यूस कीअं थिए थो, पैदा कीअं थिए थो, माण्हू ॻाल्हाए थो त ॿाहिरि आवाज़ कीअं पियो अचे, ऐं जेकॾहिं असां को गीत को गानो हलाईंदा आहियूं त उनजो आवाज़ कीअं थो असांखे पसंदि अचे, या औरत जे आवाज़ में ऐं मर्द जे आवाज़ में कहिड़ो फ़र्क़ु आहे, हूअ शिरिल आवाज़ छो आहे त ही हार्ड आवाज़ छो आहे। अकोस्टिक में असां आवाज़ जे सभिनी ख़ासियतनि खे पढ़ंदासीं। उन सां गॾु असां वटि 9 नंबर ते जेका फिज़िक्स जी ब्रांच आहे उनखे असां चवंदा आहियूं न्यूक्लियर फिज़िक्स। सिंधी में असां हिनखे जोहरी फिज़िक्स बि चवंदा आहियूं। जोहरी फिज़िक्स बि चवंदा आहियूं। हाणे न्यूक्लियर जे हिन फिज़िक्स जे ब्रांच में असां फ़क़ति ऐं फ़क़ति एटम जे अंदरि जेको न्यूक्लियस आहे जंहिंमें प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन आहिनि, फ़क़ति ऐं फ़क़ति इन्हनि शयुनि जी स्टडी कंदासीं त प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जो कहिड़ो ॻांढापो आहे, उन जे अंदरि उन जा अञा ज़रड़ा कहिड़ा थी सघनि था, न्यूक्लियस अमल में कीअं थो अचे, न्यूक्लियस टुटे कीअं थो, ऐं उन सां गॾु तापकारी शुआ कीअं था पैदा थियनि, तापकारी शुआ कीअं था पैदा थियनि, ऐं उन सां न्यूक्लियर खे टोड़े करे असां उनखे ज़ाती ज़िंदगी में अप्लाई कीअं था करे खणी अचूं। जीअं असां कैंसर जे मरीज़नि जो इलाजु कंदा आहियूं तापकारी शुआ ॾेई, उन्हनि खे जेके हीट ॾेई, जंहिंमां असां उन्हनि जे जेका उन जे कैंसर जा जेके जीवड़ा हूंदा आहिनि उन्हनि ते कीअं अप्रोच कंदा आहियूं। इहो न्यूक्लियर फिज़िक्स जो सॼो कमाल आहे, जंहिंजे करे असां तापकारी शयुनि सां या कैंसर जे मरीज़नि जो इलाज बि करे सघंदा आहियूं, या हिन दुनिया जे अंदरि लॻंदड़ जंगियुनि जो सबबु बि न्यूक्लियर फिज़िक्स जी ब्रांच आहे, जंहिंसां असां न्यूक्लियस खे टोड़े जीअं यूरेनियम बम मां ठाहियूं था, जेके यूरेनियम जा जेके असां वटि जेके आइसोटोप्स आहिनि उहे उन जे न्यूक्लियर जे करे मुमकिन थी सघनि था। ऐं हिन न्यूक्लियर जे करे न्यूक्लियर फिशन रिएक्शन बि थियनि था सिज जे अंदरि जेके तमामु घणो गर्मी पद ख़ारिज कंदड़ आहिनि, जंहिं सां कॾहिं कॾहिं हिननि में एतिरी गर्मी पद हूंदी आहे जो जेकॾहिं उहे सिज जा सिधी रीति शुआ हेठि अचनि त उन सां ई माण्हुनि जो हांव फाटी पवे, माण्हू मरी पवे, उहे एॾी वधीक टेम्परेचर रखंदड़ हूंदा आहिनि। फिज़िक्स जी असां वटि 10 नंबर ब्रांच आहे जंहिंखे पाण चवंदा आहियूं पार्टिकल फिज़िक्स। ही फिज़िक्स जी जदीद ब्रांच आहे जंहिंखे सिंधीअ में पाण ज़रड़ाती फिज़िक्स बि चवंदा आहियूं। हिन पार्टिकल फिज़िक्स जे अंदरि असांजो जॾहिं असां न्यूक्लियर फिज़िक्स में पढ़ियो आहे त असांजो न्यूक्लियर प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन में टुटे थो। उन खां अलावा जेकॾहिं फ़क़ति न्यूट्रॉन खे कढी करे प्रोटॉन जी स्टडी कई वञे त प्रोटॉन जे अंदरि छा आहे, इहो हैवी वेट जेको न्यूक्लियस में हूंदो आहे, एटम जे सॼे न्यूक्लियस में जेको हैवी वेट हूंदो आहे उहो फ़क़ति ऐं फ़क़ति न्यूटन जे इन न्यूक्लियस जे प्रोटॉन में हूंदो आहे। ऐं न्यूक्लियस जे प्रोटॉन में अहिड़ो छा हूंदो आहे, उनखे जेकॾहिं असां ॿिनि हिसनि में टोड़ियूं अंदरि त उन मां कहिड़ियूं शयूं असां वटि निकिरी सघनि थियूं। उन मां असां वटि जेके शयूं निकिरनि थियूं उन्हनि खे असां पार्टिकल फिज़िक्स जो नालो ॾींदा आहियूं। त उहे जेके अञा ॿिनि फिज़िक्स जी ब्रांच नैनो माना तमामु नंढे खां नंढो ज़रड़ाती फिज़िक्स में अची सघे थो, जंहिंखे असां पार्टिकल फिज़िक्स में पढ़ंदा आहियूं। उन सां गॾु असां वटि फिज़िक्स जी 11 नंबर ते ब्रांच आहे प्लाज़्मा फिज़िक्स। प्लाज़्मा फिज़िक्स जंहिंमें असां एटम जी आइनी हालत बाबति पढ़ंदा आहियूं। आइनी हालत कीअं, मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो ट्यूब आहे, उन में असां वटि वाटर मॉलिक्यूल्स आहिनि। उन्हनि खे असां बाहि ॾियूं था। जॾहिं
वाटर मॉलिक्यूल्स टेम्परेचर जे हिकिड़े हद ताईं पहुचण खां पोइ उहे बाफ़ जी सूरत में निकिरणु शुरू कंदा, बुखारनि जी सूरत में ॿाहिरि निकिरणु शुरू कंदा। ऐं उहे जेके बाफ़ आहे उहा हिन वाटर मॉलिक्यूल्स जे टुटण जे करे उन्हनि जी आइनी हालत ठहे थी, जेके आइनी सूरत में ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कनि था। उहा बाफ़ जेका कॾहिं घाटो आहे, कॾहिं तमामु घणो गैसिस जी सूरत में आहे। जॾहिं उहा गैसिस जी सूरत में आहे असां वटि, त असां उनखे गैसिस जी सूरत में आबहवा करे खणंदा आहियूं। जॾहिं असां वटि घाटाई जे फॉर्म में आहे, उन शिकल में आहे, जेका ॿाहिरीं जेका आबहवा आहे, जेका हिन ट्यूब ऐं गिलास जे ॿाहिरि जेका आबहवा आहे, जेकॾहिं उन में अची वञे त असां उनखे गैस सम्झंदा आहियूं। पर उन जे अंदरि ई अंदरि जेको दुहे नुमा असांखे घुमंदे फिरंदे उन ट्यूब जे अंदरि नज़र ईंदो आहे, जंहिंमें एटम मुसलसल टुटंदा रहंदा आहिनि, उन अमल खे चइबो आहे प्लाज़्मा फिज़िक्स। असां वटि 12 नंबर ते जेका फिज़िक्स जी ब्रांच आहे, जंहिंखे असां खणंदा आहियूं जियो फिज़िक्स। जियो फिज़िक्स असां फिज़िक्स जे सभिनी ब्रांचिस खे पढ़ी आया आहियूं, जंहिंमें हिन दुनिया में मौजूदु, हिन काइनात में मौजूदु जेके बि शयूं आहिनि, असां उन्हनि सभिनी खे अलॻि अलॻि हिसनि में विराए सम्झण जी मुकमिल कोशिशि कई आहे। फ़क़ति ऐं फ़क़ति असांजो 12 नंबर ते जेको ब्रांच रहे थो, उहा असांजे उन में असां सम्झंदासीं त असांजो ज़ेर ज़मीन छा आहे, जंहिंमें असां शयुनि खे ज़ेर ज़मीन पढ़ंदासीं। त हिन धरतीअ जे हेठि कहिड़ा अमल थियनि था, धरतीअ जे अंदरि छा पियो थिए, असां वटि अर्थक्वेक कीअं था अचनि, ज़लज़ला कीअं था अचनि, ॿोॾूं कीअं पियूं अचनि, धरती कीअं पंहिंजा टेक्टोनिक प्लेट बदिलाए थी, इहो जेको सॼो अमल आहे धरतीअ जे हेठि, असां हिकिड़े पासे फिज़िक्स जे बाक़ी ब्रांचनि में काइनात जो धरतीअ खां वठी आसमान ताईं जो ॻंढापो पढ़ी आया आहियूं। साइंसी अंदाज़ सां सम्झण जी कोशिशि कई आहे उन्हनि सभिनी ब्रांचिस खे। ऐं हिन फिज़िक्स जे आख़िरी ब्रांच में असां इहो बि सम्झण जी कोशिशि कई आहे त ज़ेर ज़मन धरतीअ जे हेठि अर्थक्वेक कीअं था अचनि, ज़लज़ला कीअं था अचनि, टेक्टोनिक प्लेट कीअं था बदिलनि, समुंड जे अंदरि छा पियो थिए, उहो सॼो जो सॼो अमल असां जियो फिज़िक्स में पढ़ंदा आहियूं। ऐं ही फिज़िक्स जे शाख़ुनि जे हिन टॉपिक जो असांजो आख़िरी टॉपिक हो, जंहिंसां असां हिन किताब में मौजूदु 9 क्लास जे किताब में मौजूदु फिज़िक्स जा 12 ई ब्रांच पढ़िया आहिनि। हूअं त फिज़िक्स जूं अञा वधीक ब्रांचूं आहिनि, पर हिन किताब जे खे फॉलो कंदे असां ही 12 फिज़िक्स जूं ब्रांचूं पढ़ियूं आहिनि।